दरगाह शाह नूरानी वेझो हादसे में फौत थियल 17 ॼणनि जा मड़ आबाणे ॻोठ पहुचाया विया। ॻोठ में ईद जूं ख़ुशियूं में बदिलजी वयूं। फौत थियल में मखली वेझो ॻोठ कासिम जोखियो जे हिक ई ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ 12 ॼणा शामिल। फौत थींदड़ में ॻोठ कासिम जोखियो जे भरपासे जा 3 रहवासी भी शामिल। फौतियुनि में साहिब ॾिनो जोखियो, संदसि 2 पुट सोहराब ऐं मुश्ताक, संदसि भाई टियो गुलाम नबी जोखियो, संदसि भाउ दीनू जोखियो, इमाम दीन, अमीन प्यारो, मुहर्रम अली ऐं ॿिया समेत शामिल आहिनि। ॻोठ कासिम जोखियो जे हिक ई ख़ानदान जा 14 ॼणा शामिल। फौतियुनि जी तदफ़ीन लाइ इज्तिमाई क़बर तयार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ठटे जे ज़ाइरीन सां हादसे ऐं जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर तरफ़ां हादसे जे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलतूं ॾियण जी हिदायत। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सिविल अस्पताल जी ट्रॉमा सेंटर रावत वॾे वज़ीर हादसे में ज़ख़्मी थियलनि खां ख़ैरियत मालूम कई। मुराद अली शाह जे फौतियुनि जे वारसनि सां बि मुलाक़ात। ज़ख़्मियुनि जे इलाज में कोताहियूं न थियणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी डॉक्टरनि खे हिदायत। मुराद अली शाह चवे थो हादसो कीअं पेश आयो आहे फ़िलहाल तफ़सील मालूम न थी सघिया आहिनि। शाम नूरानी वेझो हादसे में 17 ज़ाइरीन फौत थिया आहिनि। अस्पताल में 52 ज़ख़्मी खे आंदो वियो हो। 40 खे तिबी इमदाद बाद रवानो कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां शाह नूरानी जे ज़ाइरीन सां हादसे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। वज़ीर आज़म पारां फौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर जो अॼु ॿियो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। शहरियुनि पारां हिक ॿिए सां मिलण ऐं घरनि में मज़ेदार खाधा तयार करे महिमान नवाज़ी कई पई वञे। ईद ॾिहाड़े ॿार तोड़े वॾा पुरजोश तफ़रीही मागनि ते बि रश लॻल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पाक फ़ौज जे सरबराहनि खे टेलीफोन ईद जूं वाधायूं। वज़ीर आज़म जो चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा खे फ़ोन। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, पाक फ़िज़ाइया जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्दीकी सां राब्तो। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ खे बि टेलीफोन ते ईद जूं वाधायूं। शहबाज शरीफ चवे थो क़ौम वतन जी हिफ़ाज़त कंदड़ सिपाहियुनि खे ख़राज तहसीन पेश करे थी। पाक फ़ौज जे सरबराहनि जी क़यादत में असां जा सिपाही दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए रहिया आहिनि। इसराइल जी वहशियाणी बमबारी जारी। हमास सरबराह इस्माइल हानिया जे 3 पुटनि ऐं 4 पोटनि समेत 125 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 33,000 खां वधी वियो। हमास सरबराह इस्माइल हानिया पारां मारिजी वियलनि जी तस्दीक़ चवे थो ग़ज़ा में नस्लकुशी जी जंग थी रही आहे। अमरीकी सदर जो बाइडन चवे थो ग़ज़ा मामले ते इसराइली वज़ीर आज़म ग़लती करे रहियो आहे। ग़ज़ा मामले ते नेतन्याहू जे तरीक़े सां मुतफ़िक़ न आहियां। ग़ज़ा में ख़ुराक ऐं दवाउनि जी रसाई थियणु घुरिजे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई। नींगरी बाज़ियाब, हिकु जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार 4 वरहनि जी नींगरी खे ॾटा ॾेई अगवा करण जी कोशिश करे रहियो हो। जवाबदार कस्बा कॉलोनी मां 4 ॿारड़नि खे अगवा करे इमरान नाले शख़्स खे विकिरो करण जो एतराफ़ कयो आहे। बाज़ियाब करायल नींगरी खे वारसनि हवाले कयो वियो आहे। जैकबाबाद में कारे इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़तल, जवाबदार फरार। सिविल लाइन थाणे जी हद म्यूनिसिपल स्कूल जे साम्हूं हथियारबंदनि फायरिंग करे अमान उल्लाह बराणी खे क़तल कयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।
कराची में एक्साइज ऐं नार्कोटिक्स टीम जी कार्रवाई। स्मगलिंग थींदड़ कोकेन हथ नाइजीरिया सां ताल्लुक़ रखंदड़ जवाबदार ओकाफोर ओनेका गिरफ़्तार। सूबाई वज़ीर शर्जील इनाम निमर पारां कार्रवाई कंदड़ टीम खे शाबाश। संदसि चवण ते नौजवान नस्ल खे मनशियात खां बचाइण लाइ सख़्त क़दम खंया वञनि। ईद खां पोइ मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन थींदो, कंहिं सां बि का रिआयत न थींदी। कराची में काठोड़ भरिसां 13 वरियनि जी नींगरी मदीहा मुबैना तौर अगवा। वारसनि जी फरियाद ते रफ़ीक ऐं लाला समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार गुज़िरियल राति 3 वॻे घर में दाख़िल थी नींगरी खे अगवा कयो। पेरियार रोड में नौजवान नारी जो रेल जी पटड़ी तां लाश हथ वाक़े ते इतला पुलिस पहुची नारी जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप न थी सघी। टंडुमस्ती वेझो ॻोठ मोहम्मद बचल खरड़ो वेझो रोड पार कंदे कार जे टकर में नींगर थॾे ते फ़ौत। लंजवाणी वासी 10 वरियनि जे नींगर सलीम लंजवाणी इलाज दौरान दम धणी हवाले कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। ठारू शाह में उरड़ी विघे हिकु ॿारड़ो फ़ौत। ॻोठ यूसुफ चन्नड़ में 7 वरियनि जो ॿारड़ो असवद चन्नड़ हयाती विञाए वेठो। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला। जनरो मरी वेझो ॻोठ हाजी अलहवरायो मक्सी में 3 वरियनि जो ॿारड़ो मोहम्मद हसन मक्सी फ़ौत। केतिराई मुब्तला। 2 हफ़्ता अॻु ॻोठ मोहम्मद सेहड़ो में 2 ॿारड़ा बि उरड़ी विघे फ़ौत थी विया। ॻोठाणनि पारां सिहत खाते खे टीमूं उमाणी मर्ज़ ते ज़ाब्तो आणण जी अपील।